सेकंड। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम सलाम। मैडम है तो कासान है तो पढ़ाना आई है मारना आई है। मुझे सलाम करण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, तो वांगुरु कोन चइबो आहे। सस्पेंस कोन अथव में ना। मैडम की जय हो। पीछा है हाँ? एतिरी देर केॾां आया आहिनि? हिते मां मैडम छिती छो बैठ। थी है मैडम। केॾां विया आहिनि एतिरी देर? वो क्या अबे न पानी जो दिलो तेरो मानो करे छड़ियो पानी जो दिलो खणी भरे उते रखी मैडम पो आयो आया ऐं ही न कल मुझी कापियूं चोरी करे छड़ियो हिन। चलो ठीक है। फकीर मैडम आ गया। गंजो मैडम की जय हो। मैडम हूं पुजे पियो आ तांजो हुकम खपे तांजे ला सिर हाज़िर है हूं कटे सिर रोड ते विचार छडीस तांजो तो मैडम हाज़िरी बणा दिया। आशिकान मैडम ई थोड़ो ही तो थे तू जालिम जी है पढ़ाण आई है मेरा मारण आई है। पढ़ण आए आशिकी करण आए अल्फम का घणा नुक्ता आहिनि ॿुधा। मैडम सवाल को ताकत वारो पुछिया न ही तो मेरे सवाल है मेरी नंढड़ो सवाल है मैडम अल्पक ते 4 नुक्ता आहिनि 4 ब हेठ ब मथे। नहीं अल्फम तो याद कहिए था 4 नुक्ता केड़ी अल्फम के आहिनि? अरे फकीर अल्फम ते 4 नुक्ता आहिनि। मैडम 4 ता नुक्ता कोने 3 ता नुक्ता आहिनि। अबो हिक बे खां मथे मिलायो घट कोन आयो मरो 52 हूंदा आहिनि 52। अरे फकीर पाण का तो मैडम होशियार है चेती 52 नुक्ता आहिनि अल्पक ते। ओ मैडम सच्ची है न पाण का कूड़ा आयो न अमेरिका का पढ़ी आई है अमेरिका का। हकीकत है मैडम। वधियूं ॻाल्हियूं छॾो हाणे एबीसी ॿुधाए रबड़ गंजा। मैडम ए बी सी डी। ओ रबड़ गंजा डी जो नालो छो तो वठे मुझे यार जो नालो डी थे। मैडम दे मु इते पढ़ण आयो है यार वेठो छे। तो पढ़ण ईंदो त यारनि जा नाला ते याद करे जे एबीसी में डी ते मुझे यार जो नालो छो तो खणी। मैडम यार जो नालो है डी थे यारी निभाईंदा आहियूं। मैडम मुके यार जो नालो ते ना मार न त वो फरो थी वेंदो। मैडम का अगते एबीसी बुधा मुखे याद है कोने तोखे याद है तू बुधा। मैडम एस ते मुझे यार जो नालो है मुके मार जो ना। पुट तव्हां हिते पढ़ण आया जे ते यार जा नाला लायो वेठा आहियो शर्म करो कुछ पढ़ो अचे तव्हांखे एबीसी जो ए ई कोन तो लोग डी ते हिकिड़ो लिखियो वेठो डी ते हिकिड़े यार जो नालो एस ते ॿिए जो यार जो नालो। अभी पढ़ंदा छा आखिरकार कंदा छा जिंदगी में सोचियो छा आयो? कल पान फिल्म ॾिठी हुई वो भली फिल्म है उनमें संजय दत्त सलमान खान अक्षय कुमार लड़ाई की गई भली लड़ी गई। बाकी यार भली लड़ाई हुई वो सुठी हुई जिजू को अंदाजो ही कोने वो मुख्य अदाकार पसंद है तो पो आज रात हल ना फिल्म ॾिसण। हां ना थी न चुप करो अवां के कम जी ॻाल्हि बि ॿुधायां फिल्मनि जो हिते पुट पढ़ो फिल्मनि में मोबाइलनि में कुझु ई कोन इहो गेमूं इहो फिल्मूं इहो कुझु ई कोन पंहिंजी पढ़ाई करो जेको ॿ रुपया अॻिते हली ड्यूटी मिलंदी कमाईंदा खाईंदा पींदा जिंदगी सुखारी गुज़रदी फिल्मनि में कुझु ई कोन मिलंदो। फकीर ए मास्टरियानी बेसुरती है फिल्मारी खिलाफी करे पई अपना रोके पई हलो अपनी फिल्म वाली जुआ हलो पढ़ा ले चढ़ी है अली बखना 52 नुक्ता दे बैठी है ए मास्टरियानी है 73 से ओसाना अली बख खाली है।